नाज़रीन हिते अवाम खे अपडेट कंदासीं अहम ख़बर जे हवाले सां त प्लांट प्रोटेक्शन सिंध तरफ़ां घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में फर्टिलाइज़र ऐं पेस्टिसाइड मार्केट में छापा हणी चेन डीलर्स जा दुकान सील कया विया आहिनि। प्लांट प्रोटेक्शन सिंध जे डायरेक्टर ज़ुल्फ़कार जागीरानी जी अॻवानी में घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में छापा हया विया, पर छापे खां अॻु ई डीलर मार्केट बंदि करे विया। डायरेक्टर डीलर एसोसिएशन जे सदर खे घुराए ॿीहर मार्केट खोलायो। छापे दौरान इनवाइस ऐं लाइसेंस न हुजण ते मीरपुर माथेले में हिकु, ओबावड़े में 2 ऐं डहरकी में हिकु डीलर जो दुकान सील कयो वियो आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर कमाल बादशाही सां। कमाल, क्या तफ़सील ॾींदव इन ख़बर जा? डायरेक्टर प्लांट प्रोटेक्शन सिंध ज़ुल्फ़कार जागीरानी हिन जी टीम जेका आहे उहा गुज़िरियल ॾींहं खां सखर घोटकी में जेके पेस्टिसाइड ऐं फर्टिलाइज़र जा दुकान आहिनि, मार्केटूं आहिनि, उन्हनि जा लाइसेंस ऐं इनवाइसूं जेके आहिनि उहे चेक करे रहिया आहिनि। अॼु जॾहिं हू घोटकी ज़िले जे डहरकी ऐं उबावड़ो विया त उते अॻुवाट ई पोइ इतलाह मिलण ते दुकानदार जेके डीलर आहिनि उन्हनि पंहिंजा दुकान जेके आहिनि उहे बंदि कराए छॾिया। जॾहिं त प्लांट प्रोटेक्शन जे डायरेक्टर ज़ुल्फ़कार जागीरानी डीलर एसोसिएशन जे सदर खे घुराए कुछ टाइम खां पोइ दुकानूं जेके आहिनि उहे ॿीहर खोलायूं ऐं उन खां पोइ उते पियल सामान जेके फर्टिलाइज़र हुयो, स्टॉक जेको पियल हुयो उहो चेक कयो, उन्हनि जी इनवाइसूं चेक कयूं, उन्हनि जी डेट एक्सपायरी चेक कई ऐं दुकानदारनि खां लाइसेंस जेके आहिनि एग्रीकल्चर शॉप हलाइण जा जेके लाइसेंस आहिनि उहे पिणु जेके आहिनि चेक कया। जॾहिं त इनवाइस ऐं लाइसेंस न हुजण ते मीरपुर माथेले में हिकु शॉप, उबावड़े में 2 ऐं डहरकी में हिकु डीलर जा शॉप जेके आहिनि उहे सीज़ कया विया आहिनि ऐं राब्ते करण ते डायरेक्टर ज़ुल्फ़कार जागीरानी जो चवणु हुयो त हुन सख़्ती सां वार्निंग ॾिनी आहे त बग़ैर इनवाइस ऐं लाइसेंस जे को बि दुकान जेको आहे उहो न हली सघंदो। फौरी तौर ते 15 ॾींहंनि जे अंदरि उहो लाइसेंस जेको आहे उहो ठाराए वठनि। हुन चवणो त जेकॾहिं हुननि वटि माल ठीकु आहे, इनवाइस आहे त हुननि खे डिजण जी कंहिं बि क़िस्म जी का ज़रूरत कान्हे। उन खे त काफ़ी शिकायतूं मिली रहियूं हुयूं त बग़ैर इनवाइस जे जेको दुकान आहिनि, लाइसेंस खां सवा दुकान आहिनि ऐं सरकारी क़ीमत खां वधीक जेके अघ आहिनि उहे जेके आहिनि से उते वरिता पिया वञनि। उनजे करे हू पंहिंजी टीम वसीले जेको आहे ज़िले में मुख़्तलिफ़ शहरनि में डीलरनि जा जेके लाइसेंस आहिनि उहे चेक करे पियो। हुन चयो त असां कंहिं बि सूरत में जेके डीलर आहिनि उन्हनि खे माफ़ न कंदासीं जेके बग़ैर लाइसेंस ऐं सरकारी अघनि खां वधीक जेके अघु वठनि था फर्टिलाइज़र ते, उन्हनि ख़िलाफ़ जेका आहे उहा कार्रवाई कई वेंदी। ज़ुल्फ़कार जागीरानी जो चवणु हुयो त उहो काफ़ी अरसे खां जेके शिकायतूं हुयूं उन्हनि सख़्ती सां सभिनी डीलर्स खे चयो आहे त अगरि हुननि वटि इनवाइस ऐं लाइसेंस ठीकु आहिनि त हुननि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थींदी। ॿी सूरत में कंहिं बि सूरत में गैर क़ानूनी कमु जेको आहे, गैर क़ानूनी कारोबार धंधो जेको आहे उहो न हलणु ॾिनो वेंदो। ॿिए तरफ़ जेका ॼाण मिली आहे त अॻुवाट ई जेका ॼाण मिले पई दुकानदारनि खे त हू जेके आहिनि पंहिंजो स्टॉक जेको आहे उहो लिकाए छॾनि पिया, बग़ैर इनवाइस वारियूं शयूं जेके आहिनि उहे हेॾा होॾा करे छॾनि पिया ऐं उन सूरत में दुकानूं ई मुर्गो पंहिंजो बंदि करे पिया वञनि त जीअं छापे खां हू बची सघनि। गुज़िरियल ॾींहं खां डायरेक्टर प्लांट प्रोटेक्शन जेको आहे उहो सखर ऐं घोटकी जूं बाज़ारूं जेके मार्केटूं आहिनि, जेके फर्टिलाइज़र ऐं पेस्टिसाइड मार्केटूं आहिनि, उन्हनि में लाइसेंस ऐं इनवाइसूं जेके आहिनि उहे पंहिंजी टीम समेत चेक करे रहियो आहे। जी ठीकु आहे कमाल, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।